अवल अल्लाह वली मालाल मजो धणी अवल अल्लाह वली मालाल मजो धणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ो जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल उन्हनि खे सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे हाय हाय सुख न सुता कॾहिं खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं खरकणा लाहे ओसीअड़ो आहे खाओड़ियुनि खे उन पंध जो सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे रामू ऐं राधा अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजूं तव्हां जिते बि असांखे ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे अदियूं हुजनि भेनरूं हुजनि नंढड़ा बालकड़ा हुजनि या वरी चाचा हुजनि मामा हुजनि नाना हुजनि अवां सभिनी खे वरी वरी भलीकार हुजे सो अॼु इंतिहाई ख़ुशी बि थींदी हुजे त महिराण टीवी जी 18 सालगिरह कल्ह मल्हाई हुजे पर हाणे हीउ जेको प्रोग्राम हुजे रामू राधा सो इन जा बि ॾिसंदड़ जेके हुजनि मारवाड़ा झांगिड़ा ॾेह में परॾेह में जिते जिते जंहिं बि सूबे में वेठा हुजनि जंहिं मुल्क में वेठा हुजनि जंहिं शहर में वेठा हुजनि उन्हनि सभिनी मोहबत कंदड़नि खे असां पंहिंजे तरफ़ां मुबारकूं ॾियूं महिराण टीवी लाइ त महिराण टीवी खे अव्हां कीअं ॾिठो हुजे महिराण टीवी जा रंग हिन प्रोग्राम जा रंग अव्हां कीअं ॾिठा हुजनि सो असांजो अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं हुजे ऐं असां दुआगू हुजूं सच पुछो त चवंदा हुजनि जेको विख खणे जेको क़दम खणे उनजी साराह कजे सो असांजे सरवाण साईं गुलाम नबी मोराई साहिब जन खीरूं लहणंदा हुजनि त जिन ही पूरो जो पूरो भिटाई जे रिसाले जो पस मंज़र टीवी में असांखे ॾेई करे असांजो रूह ख़ुशि करे छॾियो हुजे ॾिसंदड़नि जो रूह ख़ुशि करे छॾियो हुजे पोइ लतीफ़ साईं जी बैत खां लतीफ़ साईं जी तंद खां हाणे प्रोग्राम शुरू थियण खां पहिरियां जेका इहा तंद फ़क़ीर वॼाईंदा हुजनि तंद वॼाए करे पोइ हीअं आलाप जेको कयो हुजे फ़क़ीर सो इहो अवां ॾिसंदा जो तंद खां शुरू थींदा हुजे जेको हुजे रूह खे जेका हुजे राहत मिलंदी हुजे इहा तंद अहिड़ी हुजे जेको माण्हू सुबुह सुबुह सां ॿुधंदो हुजे त माण्हूअ जो रूह ताज़ो थी पवंदो हुजे मन में हिकु नई सोच पैदा थींदी हुजे हिकु रोशन ॾीओ ॿरंदो हुजे सो मोराई साहिब गुलाम नबी मोराई साहिब जन खे बि मुबारकूं हुजनि लख लख ऐं असां राधा जे तरफ़ां बि मोराई साहिब तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि साल हमेशा जुड़िया रहंदा हुजो ऐं हमेशा हमेशा भिटाई साईं जी ॿोलीअ खे सिंधी ॿोलीअ खे दरिया जी ॻाल्हि खे उजागर कंदा हुजो ऐं मोराई साहिब जन तालीम लाइ तमामु वॾो कदम खणो हुजे उन वक़्तु ॻाल्हि करण बि माण्हू खे अजीब लॻंदी हुजे त अबा स्कूल जेके हुजनि वाड़ा ठहियल हुजनि गोदाम ठहियल हुजनि पर उहा ॻाल्हि महिराण टीवी कई हुजे महिराण टीवी जे सरवाण चयो हुजे त तालीम भिटाई ऐं जेके असांजा मारवाड़ा झांगिड़ानि जे उन्हनि जे ॾुख खे घटाइण जे लाइ पाण खे कमु करणु हुजे सभु शयूं हुजनि इहे सभु जेके हुजनि सिर्फ़ु महिराण टीवीअ ते सो इहे पखियुनि जूं लातूं पोइ मोर पखी ॾिसंदा हुजो ॿिया पखी हुजनि भिटाई साईं जी ॿोली हुजे ख़बरूं हुजनि ख़बरुनि में अव्हां जूं उहे ख़बरूं हुजनि जेके ॾींहं हर रोज़ु असां ॾिसंदा हुजूं ॾुख सुख ख़ुशियूं उहे सभु ख़बरूं हुजनि प्रोग्राम अव्हां ॾिसंदा हुजो त ज़राअत खां वठी पोइ तालीम खां वठी सहूरत ऐं पोइ जिदोजहद वारा जेके बि प्रोग्राम हुजनि पोइ गॾोगॾु ॾिसो मौसीक़ी जा प्रोग्राम मौसीक़ी बि अहिड़ी जेका अव्हां सभु पसंदि कंदा हुजो ज़रूरी न हुजे त रुॻो नौजवाननि जी मौसीक़ी हुजे ज़रूरी न हुजे त रुॻो वॾी उमिरि जा जेके असांजा बुज़ुर्ग हुजनि उन्हनि जे लाइ मौसीक़ी हुजे पर अहिड़ी मौसीक़ी हुजे जंहिंमें पूरो कुटुंब वेही ॿुधी सघंदो हुजे पंहिंजे घर में मिलंदी हुजे जंहिंमें सम्झाणी हुजे जंहिंमें सुकून हुजे सो उन सां गॾोगॾु इन में बि आउं ॾिसंदो हुजां टीवी खे ॾिसां फोन कॉल ते जेके असांजे ॿिए सूबे मां ॿाहिरि असांजा शरीक थींदा हुजनि त हिते ॿोली जो बि फ़र्क़ु न हुजे सभु महिराण टीवी सां मोहबत कंदा हुजनि
पोइ हुन में प्रोग्राम सभई महिराण हुजे रामो राधा हुजे त ॿिनि ॿोलियुनि वारा भाइर बि सामने ख़ुशी महसूस कनि प्रोग्राम हुजनि उन्हनि सभिनी में तव्हां फोन कॉल कंदा हुजो ऐं वरी उनखे साराईंदा हुजो इहे तव्हां सभिनी जा कुर्ब हुजनि मोहबत हुजनि हमेशह हमेशह लाइ जुड़िया रहंदा हुजो सो हुन सां गॾोगॾु मोराई साहिब जन खीरूं लहंदा हुजनि त असांखे हीअ कुंड ॾेई छॾियो कई सालनि खां असां हिते पंहिंजो अझो अॾियो वेठा हुजूं असांजो पोइ असांखां न वठनि किरायो न करे सघो हुजे असांखे जेको हुजे अहिड़ो घर जेको हुजे सुकून हुजे जंहिंमें मोहबत हुजे जंहिंमें प्रेम हुजे जंहिंमें भाईचारो हुजे जंहिंमें इहो असांखे जेको हुजे मोराई साहिब जी भलाई हा इहे चौरा बुर असांखे ठहिराए ॾिना हुजनि पर असांखां न लेखो न किरायो न भाड़ो वठंदा न किरायो ॾींदा हुजूं न भाड़ो ॾींदा हुजूं इहे सम्झंदा हुजो पंहिंजे अबे ॾाॾे जो घर हुजे वेठा हुजूं सो इन जे लाइ उनजो चवणु हुजे बाबा तालीम जी ॻाल्हि अव्हां कंदा हुजो भिटाई जी ॻाल्हि कंदा हुजो ॿियनि खे खिलाईंदा हुजो ॿियनि जो रूह ख़ुशि कंदा हुजो बसि पोइ अव्हां बि ख़ुशि लॻा ॿई वेठा हुजो सो मोराई साहिबु अव्हां जूं महिरबानियूं अव्हां इहे जेके मोहबतूं अव्हां असांखे ॾेई घरड़ो ॾेई छॾो हुजे न त हींअर किराएदार ॾिसो त हर ॾींहुं पहिरीं न थिए दर खे वॼाईंदा हुजनि हिते असां सुकून में वेठा हा किराया पोइ साल हमेशह मोराई साहिब तव्हां जुड़िया रहंदा हुजो ख़ुशि रहंदा हुजो जो अहिड़ो अझो असां मिसकीन ग़रीब राम राधा खे ॾिनो हुजे बिना किराए जे बिना किराए हा एडवांस बि न हुजेसि ओ इन जे करे इहो घरड़ो असांखे ॾेई छॾियो हुजे साहिब वॾा अव्हांजा लख एहसान अञा बाक़ी जेको हुजे साहिब वॾा हिते जेको हुजे बकरी लेली हेको गऊं का महका या माना हिकिड़ी थी वेंदी हुजे त अञा बि कुर्ब थी वेंदा हुजनि सो ईअं न हुजे गऊं लेला छा तूं ई ॿधी पई हुजे सभिनि जे मट तूं हुजे बसि कंदो हुजे मां भिनती कंदी हुजां चला चुप त कंदो हुजे मन मिली पवंदी हुजे हुन जूं बनियूं साहिब असांजो अहिड़ो हुजे माणक मोती ॿुधंदो हुजे त ॾेई छॾींदो हुजे सो हुन सां गॾोगॾु वरी साहिब जे पूरे कुटुंब खे बि मुबारकूं हुजनि असांजे तरफ़ां लख लख मुबारकूं त ही क़दम जेको हुजे ॿियनि जूं अव्हां जेको हुजे ॿियनि जे ॾुखनि जा हमदर्द बणिबा हुजो ॿियनि खे ख़ुशियूं ॾियण लाइ अव्हां जेको ही वक़्तु ही चैनल ॾिनो हुजे लतीफ़ साईं जी ॿोलीअ खे वाहण वस्ती झर जंग ॾेह परॾेह ताईं पुॼायो हुजे सहरा जेके हुजनि ख़ुशियुनि में शामिल थिया हुजनि उहे ॾिना हुजनि या त वरी इहे शयूं हुजनि त जेके रूह वारी शयूं हुजनि पोइ मौसीक़ी पोइ ॿियूं शयूं पोइ सियासी समाज जिनखे जेको हुजे ॿुधे गुज़रिया हुजनि उहे सभु सुर साज़ बेत कलाम इहे सभु जेको हुजनि सिर्फ़ मेहरान टीवीअ ते हुन सां गॾोगॾु वरी मोराई साहिब जेका ॻाल्हि कनि सिधी ॻाल्हि प्रोग्राम ॻाल्हि सिधी जेका प्रोग्राम में सिधी ॻाल्हि हा पोइ ॻाल्हि मोराई साहिब करे प्रोग्राम में हुनजो प्रोग्राम सिधी ॻाल्हि हुजे वो वरी चयो हुजे हिकु यको मना इहे ॻाल्हि करे हाणे सिधी कंदो हुजे न सो उहा सिधी ॻाल्हि बहा ॾे पॾे सिधी ॻाल्हि हमेशह करणु खपंदी हुजे पोइ थींदो हुजे वरी ॿ ॿार सो इन जे करे मोराई साहिब जन जे पूरे कुटुंब खे असांजा जेके प्रोड्यूसर हुजनि या वरी मोराई साहिब यासिर मोराई साहिब हुजनि ऐं उन्हनि जो जेको पूरो कुटुंब हुजे उन्हनि सभिनी खे बि मुबारकूं हुजनि त मालिक साईं अव्हांखे ख़ुशि रखंदो हुजे अव्हांखे गंज ॾींदो हुजे मालिक अव्हांखे गंज ॾिनो हुजे पर अव्हां ॿियनि खे ख़ुशियूं अर्पियूं हुजनि इन करे मालिक अञा साईं तव्हांखे वधाईंदो हुजे औलाद में बरकतूं पवंदियूं हुजनि रिज़्क़ में बरकतूं पवंदियूं हुजनि छो त हीअ मारवाड़ा जहांगीर हितां केतिरा नौजवान सिखिया हुजनि पिरायो हुजनि इहो सौर पिरायो हुजनि की अॻियां वधिया हुजनि त इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे इहो हिन दौर में घटि माण्हू कंदा हुजनि त ॿियनि खे हौसलो ॾेई ॿियनि खे वधाए थींदो ई न हुजे माण्हू अहिड़ा सफ़ा घटि हुजनि बाक़ी साईं मुंहिंजी इहा बिनती थोरी माना जेका हुजे इहा यादि रखंदा हुजे को लेली का छेली को गऊं को ठगी इहो माना करे ॾींदा हुजो बसि साईं हिननि सभिनि जो मुतबादिल हिते हुजे हेॾां बीहंदी हुजे सो असां अॼु कंक बि वठी आया हुजूं कंक बि असां कटींदा हुजूं मुंहिंजी हाण न जर पई हुजे सो इन ते छा आहे मथां खुंबियो लॻल हुजनि इहो लिखल हुजे त हैप्पी बर्थडे टू यू महाराणी टीवी न पर मथां पर हैप्पी बर्थडे चवंदी हुजे वात पटी बस हैप्पी बर्थडे केक ॾिसे बस न केक जे मथां
खुंबियूं लगल हुजनि। हैप्पी बर्थडे टू यू महाराणी टीवी। कटींदो हुजे हो केॾी महिल कटी कहीं को अञा बि पोइ कटींदा हुजूं। माना लेख पारू थो करे पोइ कटींदो हुजे अञा रुगो लेखारींदो हुजे। शोभा मींहं जी मौसम बि ॿुधाई वई हुजे, बोर्ड बि लॻी पई हुजे, स्कूल बि खुली विया हुजनि, ॿारड़ा जेके हुजनि स्कूल ॾांहुं बि रवां दवां हुजनि, सुस्ती वुस्ती छॾे जेके रहिजी विया हुजो उहे स्कूल जी तयारी कंदा हुजो। पंहिंजा स्कूल जेके न ॿार विया हुजनि उहे हिन साल में दाख़िल कंदा हुजो ॿारनि खे नए सिर खां, उन्हनि खे शुरूआति खां वठी पढ़ाईंदा हुजो। सो मुबारकूं हुजनि अव्हांखे। अगस्त शुरू थी वियो हुजे, सो अगस्त जा प्रोग्राम बि शुरू थींदा हुजनि। हीउ सफ़र महीनो हुजे त अञा बि लतीफ़ साईं जो उर्स मुबारक अचे त ॾेह परॾेह जा पंधेड़ा मेरान टीवी इन में बि अॻियां अॻियां असां ज़रूरु कंदा हुजूं। रस्ता रोड सिंगारबा हुजनि। सो हाणे प्रोग्राम जे शुरूआति में उहा पहिरीं वाई, उहो पहिरियों आवाज़ु जेको हुजे मेहरान टीवी तव्हां सभिनी पसंदि कयो हुजे, उहो फ़क़ीर असांजे विच में न रहियो हुजे, पर मूं समेत सिंधवासी ॾेह परॾेह वासी सभु उन जे लाइ दुआगू हुजनि। उहो हुजे सोडल फ़क़ीर जंहिंजी पहिरीं वाई हुजे, जेका मेहरान टीवी तां लतीफ़ साईं जे सुरनि मां उन तमामु घणो नुमाया किरदारु अदा कयो हुजे, माण्हू उन ॿोलीअ खे उनखे सम्झियो हुजे। सो सरतियूं ॾियोमि सलाह, ससूअ जे पंध खां शुरू कयो हुजे न मेहरान टीवी पंहिंजो सफ़र, ऐं उहो सफ़र अञा ताईं जारी सारी हुजे। इहा वाई ॾिसंदा हुजो, उन वाई खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। ज़िंदगीअ जी आरज़ू जुस्तजू रुकजे नथी, साथियो संदरा वठो वारा नमूना न करे पाण छो रहिजी वञो, दुनिया जॾहिं बीहे नथी।
केर केर जिते हुजे अचो 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 केकड़ो खाईंदा हुजो अचो अचो सुबुह जा केक खाईंदा हुजो जेको जेको जिते हुजे सजा कपड़ा हिक हिक में विञाए सदा हुजनि हा, तो खबर ई हो माना जेको हुजनि सही कोन कंदो हुजे उहा उॾही खाई ना वञे माण्हुनि खे बि केक लॻाए छॾियो हुजे मुंहुं लॻाए छॾियो हुजे माण्हू कोई ख़लाक सां खाईंदो हाणे हुजे मुंहुं तुंहिंजो केक खां भलो हुजे जो बसि हाणे वरी नमूनो कंदी हुजे हा माना छा चवंदो हुजे माना हिन केक खां मुंहिंजो मुंहुं हाणे चुप पोइ न हुजे केक हणो हुजे मुंहं में कड़े मिटी हणी हुजे ना पोइ मूंखे वरी जेको हुजे न चिक चिक थींदी हुजे चिक चिक कोन थिए हो हाणे हले की लॻे हा कीअं की हाणे वरी मिटी खणी हणी छॾी मिट्टी लॻाए पाण खे मूंखे मिट्टी लॻाईंदो हुजे हाणे तोखे खुशी वारे ॾींहुं तमाशा न कंदो हुजे ख़ुशी वारे ॾींहुं वरी हिनखे थोरो हणो त अलाह सां उहा वरी चए रामला तूं मूंसां कचारी न करी खिली ॻाल्हाई ना जो मर्द भली हो हुजे हलो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां मोहब्बत गुगो दड़ो शहर अदा छा हाल हुजे ठीकु हुजो चङा भला तबियतूं ॿार हुजनि अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे न अॼु राधा ख़ुशि आहे सभु ख़ैर लॻो तव्हां ॾे ख़ैर हुजे तव्हां सभु ठीकु हुजो अल्लाह जो शुक्र आहे अॼु सभु ख़ैर आहे दाऊं लॻी पियो अने कीअं आहे मौसम बरसात वसे थी न बरसाति हाणे ॻाल्हि थी हुजे प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो जी जी ॾिसंदा आहियूं साम्हूं वेठा आहियूं पोइ इहो प्रोग्राम में मेहरान टीवी जी ॻाल्हि कई हुजे सालगिरह जी ॻाल्हि कई हुजे मेहरान टीवी खां कॾहिं ॾिसो कीअं ॾिसो रंगनि खे छा चवंदा हुजो तमामु महिनत थी आहे सुठा प्रोग्राम आहिनि ख़ासि करे रमो राधा जेको आहे तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं हींअर अची ॾिसूं था तव्हां केक कटियो पिया सालगिरह जो पोइ इहो हैप्पी बर्थडे मेहरान टीवी चवंदा हुजो असां न करे त कंहिं ताड़ी वॼाए छॾींदो हुजे हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू मेरा टीवी के लख लख मुबारक 18 सालगिरह जूं थैंक यू ॿियो ॿुधाईंदा जी जी जो सभु ख़ैर लॻो थो हुजे असां अॻु में फरमाइश कई रहमान मोगले कलाम जी कंडीअ न सिंगड़ी बबे न पलड़ो अॼु पलड़ा बि हूंदा कंडियूं बि हूंदियूं सिंगरियूं बि हूंदियूं अॼु ख़ुशियूं बि हूंदियूं सभु गीत हलाईंदा हुजूं अॼु जी जी इंशाल्लाह ऐं गीत लाइ फरमाइश आहे मुंहिंजो भाइटो आहे मोहम्मद ज़मा ऐं मोहम्मद रमीर ऐं नंढड़ो शाहजहान ऐं मुंहिंजो पुटु आहे इसरार अली हाओ सभिनी खे सलाम सभिनी खे महिरबानी अदा कुर्ब तव्हांजा लख लाइक तव्हांजा सो इन में हो जमाले में हो अला जेको हुजे सो इन में पोइ मूंखे बि वञी लॻो हुजे जहिड़ो तूं पाण ॻायो हुजे सो मूवीअ में मूंखे बि भरियो हुजनि दरिया बरसात मुभी भरी हुजे हा इन में पोइ मूंखे चऊं मुभी के भरी हुजे ही जेके असां वटि हिते दूरबीनीअ वारा हुजनि अच्छा इन न भरी हुजे अलाए मूं वरी समझो रेख सही करियो थी सही तू मूंखे सही हुजे वचड़ा तूं ढगी सही हुजे तूं को मैं को बकरी को ढगी हो जान तो के को रसो हो तो के वचड़ाईंदो हो जा ना ही विचड़ा छनींदो होजे फोन का तू हुआ ही तुझे दिमाग जो को जो वचड़ल हो जाए हां जो विचड़ल हो जाए हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हो जादा केर को कादिर सूफी फजी कादिर शेख सखर खां साईं सभिनी खे सालगिरह मुबारक हुजे गुलाम नबी मोराई साहब खे बि सालगिरह मुबारक हुजे अदा तव्हांखे मेरा टीवी जे सॼे अमले खे मुबारकबाद मुंहिंजी भेण खे बि मुबारकबाद हुजे खैर मुबारक अदा तव्हांखे मुबारक हुजनि छो त ही चैनल खैर मुबारक मेहरान टीवी के अवां कादर बख्श सूफी साहब कीअं ॾिसंदा हुजो मेहरान जे रंगनि खे कीअं ॾिसंदा हुजो मेहरान टीवी तमामु ज़बरदस्त अदा ही मेहरान टीवी तव्हांजो पंहिंजो चैनल हुजे बिल्कुलु आहे पंहिंजो चैनल आहे असांजो सिंधी चैनल आहे सिंध जो चैनल आहे इन लाइ असांजो वॾो फ़ख़ुरु आहे आओ चवंदा माण्हुनि में आहे को माण्हू जेको मोतीअ जो आहे दाणो उहो महराण हुजे बिल्कुलु सो अवां जूं लख महिरबानियूं दरिया जे कंधीअ तां वेही फोन कॉल कंदा हुजो असांजी हिकिड़ी फरमाइश हाणे पूरी कयो फरमाइश अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं हुजे सो अॼु सभिनी जूं फरमाइशूं ज़रूरु पूरियूं करूं वरी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अदा अॼु असां जेको हुजे प्रोग्राम हर ॾींहुं अवां जी फोन कॉल वठूं अवां जी ख़ुशियूं अवां जी ॻाल्हि कंदा हुजूं
अॼु वरी असीं चऊं त महिराण टीवीअ जूं महिराण अॼु टीवीअ वरी जूं ईअं सम्झंदा हुजो शादी लॻी पई हुजे जहिड़ो महिराण टीवीअ जी शादी हुजे। सालगिरह हुजे ख़ुशीअ जो ॾींहुं हुजे पर उन सां गॾोगॾु जेके असांजे सथ जा साथी हुजनि सभिनी खे बि मुबारकूं हुजनि। जेके असांजा इहे कंपेयर हुजनि सुबुह खां वठी सुबुह महिराण खां वठी दानिश मेहदी ताईं पोइ ताहिरा जोयो हुजे पोइ डॉक्टर फारूक टालपुर हुजे पोइ मुश्ताक भट्टी हुजे पोइ प्रोग्राम फलाह खरत हले सफ़ी मोहम्मद लाखो हुजे पोइ अज़मतुल्लाह कुंभर हुजे पोइ वरी राति जो दानिश मेहदी हुजे शाम जो सिधी ॻाल्हि थींदो हुजे अंगारे ते अरबा ते मोराए साहब जन हुजे रामू हुजे हा बि मुबारक हुजे ऐं असांजा हे दूरबीनी वारा जेके हुजनि सॼी महिनत कारकर्दगी ते इन्हनि जी हुजे। हेलो जी बाबा केर कड़े सर का जी किथों फोन किते वे उच्च शरीफ चूं फोन किते वे जी हाँ मैं को खुशी थई है अदी मैं को खुशी थई है ब्या खैर है खैर मुबारक तुसा उच्च शरीफ तो बैठे वे तो उथा महिराण टीवी देखते वे तो वल फोन कॉल किते वे वरी सालगिरह दी मुबारक देती वे ते तुसा को राधा केक खवा केक खवा लख वाधाया होवन जी हाँ केक खासो राधा केक खवा आदि को केक हाँ ये केक देवा तुसा इथा हुआ केक देवा तो अदा ए घिनो सजा केक हेलो जी जी प्रोग्राम देख वालेकुम सलाम भाई सर आपको महिरान टीवी दी 18 सालगिरह बहुत बहुत मुबारकबाद सर शुक्रिया आपका थैंक यू वेरी मच आप अपना सर, नाम अपना प्रोग्राम तरह शौक नाल लिखते बेटू कौन सारी जबान तो थोड़ा खराई और श्री भी बोले रे बेटे पंजाब ही तो और साईं उच्च शरीफ चूं फोन किते वे तो सारी जबान सराय के तो मैं बालेंदा हां देखो ये तो जबान प्यारी है सराय की जबान प्यारी है मिठड़ी बोली है सही बहुत मेहरबानी ये सर नाल मेरे बेटे ने बड़ा शौक नाल तोरा प्रोग्राम देखते ने के नंबर मिला दो साल गिरा तो मिठाई वडे ने मैं कि चलो गाल बात करके ए मैं को बहु खुशी थई है तुसा देख दे पियो ए असारी अदिए भर जाई है जे फोन किती नहीं बहुत मेहरबानी अल्लाह की बात रखे तेरे चैनल कोई तो कोई ओ अदा जी ए फोन किती त अदी है या सारी भर जाई है जी ए भर जाई है असांजी हेलो वरी मेहरबानी तो सारी वरी मेहरबानी तो सारी मैं के ओ झुमरा पा ओ झुमरा पावा ए खेड़ा झुमरा पावा बस क्यों ते असांजी भर गई है और ये समझंदो ही न हो हाँ आख्या के मुंह समझो अदी हो जे तू वरी उन के अदो कंदी हो जे हेडा शेर हेडा सावा पेरे जेको जे वो अदी हो जे हां पेरे तो भी समझो जे ना समझो मां तो के चयो त राजला के को फर्क हां आवाज समझो जे पर मुखे खुशी थई हो जे इन जे करे उच्च शरीफ जिथे सूफी बुजुर्ग उते गर हो जे जिथे जहानपुर जहान गश्त वाह वाह हां उते वञू उते बि इहो हुजनि त जिथे मिठी बोली जो फोन कॉल आई हुजे महिराण टीवी खे सारायो हुजे ऐं मुबारक ॾिनी हुजनि हैप्पी बर्थडे जो त असांखे तमामु घणी ख़ुशी थी हुजे सो ये उतां जेके सूफ़ी कलाम ये माहिए ये दोहिड़े ये सभु हूंदा आहिनि न ये असांखे बहु सुठे लॻंदा आहिनि ऐं सराय की मिठड़ी बोलिए ए मेरी अपनी बोलिए मिठड़ी बोलिए ऐं करे मुल्तान होवे इहो होवे जेको होवे पूरा मुल्क होवे इहा असांजा अपना मुल्क आहे सो अहमल तुसां को बि हिकिड़ा भला इहो जेको असां ख़ुशी च जमाला ॻाया आहे न महिराण टीवी ते ऐं च मैं बि आहियां अञा अॼु ते जमाला हलंदा हुजनि हा ऐं च मैं बि आहीं के च ऐं जमाले च तू भी आहीं हा मेरा फोटू भरियनि हा ईअं पटका ॿधमि के बधाया गलती के किथी ए डायरेक्टर आख्या
त रावण साईं तुसां बि जुलो हा, वॾा असां थोरा नाल हा जुलो ऐं पटका ॿधो तुसां पटका भला ॿधे देवे हा। ऐं इहो कुल्हे ते इहो पोतड़ा होवेव मैं आख्या कुल्हे ते कि मुंढे ते रखंदुसि हा माना तुंहिंजो बि फोटू हुन में वरी लॻायो इहो हुजे। इहो पटका में को ॿधनि वल इहो मैं मुंढे ते पोतड़ा रखियमि वल ॿेड़ी च झंडे लॻाइनि मेहरान टीवी ते वाह वाह हा मैं अकेले गई हूं हा तूं घर च बैठी आई भाग आई ओंडे तेरा बूथ खराब आ मैं आख्या वल ये मूवी हम जो बहुत खराब छो हुजे मैं आख्या खुशी दा ये जमाल है वल इहो जमाल अच्छा, जो रिमोट खराब हुजे। जमाल च वल इहो खराब बूथ आवे वल इहो दुनिया क्या आखसी हां तो बाकी ये साल। तो मोर मोहन रहा है उथा वल मैं उथा ये आख्या मैं इहो शेर आख्या मैं वॾा शेर 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 वो जंगल वाला शेर कोने जो ओवर के थायो हुजे हा विच तो में इहो शेर उते चए मैं बेड़ी में वरी हिन बेत बेत हा इहो शेर बेट इहो ईं कर बस बैठम ईअं ॿाहियमि बस ईं कर ईअं ॿाहियमि वल इहो सूफी सतार इहो डांस करेंदा हई खड़ा वनी मोर डांस कीती है ओ सूफी सतार किती हई हां ये जो गोल फेरी इहो लाल गोल फेरी फेरी, खाई हा, इहो सुपी है। इहो मोर हुजे वल मैं बि इवें किता थोड़ा तू वरी उन जी कॉपी कंदो हुजे उहो वल मूवी च कोन्ही आया इवें कितम उहो वल मूवी च आया ई कोन्ही मना कटे छॾियो हुजे कट छोड़ियो हां न। भरो ये खंपड़ियो आयूं मैं आख्या यार दरिया ते में एॾा झुमरिया पातम झुमरिया खेॾंदा हम तो जो कमो जे बगली हणन पो हर मूवी में अचे के ना अचे ऊं वल शुरू च मूवी मारो कड़ो हुजे मूं यारो इहो वसीम बलोच हो पो सुठो कयो हुजे रे तो जो फंटू कटे छॾियो हुजे वरी उहो झुमरिया बेटा मैं यहाँ झुमरिया पातम वल में टीवी ते ॿाहियमि सॼा ॾींहं जमाल आसी ॾिसां जमाल च बस शुरू च आख्यमि साथियो हलंदा हलो वधंदा हलो बस इतला आख्यमि वल ॿे आ गए वहे अरे मना तो जो यो कम इते ही रह जियो बस मूं च वल ठीक है बैठा त भले हाँ थोरो पायो हुजे आया त ए मूं टीवी ते आवे वल दुनिया क्या में ॾिठो हुजे रामण जो फंटू आयो सो इहो जमालो हाणे वरी असां ख़ुशीअ में ठाहियो हुजे सो इन जमाले को तुसां बि ॾेखो असां बि सब ॾेखो ॾिसंदा हुजो त इन में कड़ी कड़ी जेको हुजे महिनत थियल हुजे हा। इहो लाज़मी अवां ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं हाय हाय राम राधा छा कयो रे हाय हाय राम राधा छा कयो रे हाय हाय राम राधा छा कयो रे हाय गंबो ॿीहर भलीकार चंद हुजां खेवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग साला साल खां जारी सां राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हा हीअ उहा हुजेव जेके माण्हू पुठिते रहिजी वेंदा हुजनि जेके वधण में साल लॻी वञनि हीअ उहा माई हुजेव हा उहा हुजे हा बाकी छा नेठ हलंदे फिर- पाण खे को फणी को तेल को फुलेल को लालड़ी को सुर्खी को मेकअप इहो त कंदा हुजे हाणे तूं कहिड़ी जनानी हुजी हलंदे फिरंदे जीअं न को वेंदे वेंदे जानवर माल को हकलंदो पोइ बि को वण में वात को हेॾे वात पोइ होॾे वात हीअ बि उअं हुजे पोइ जेॾीमहिल बि पुॻो हुजे माण्हू वञे। ये हुजा हलो हलो मुबारकूं नहीं अबा ख़ैर मुबारकूं पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजी मुंहिंजो नालो एजाज अली बारिश हो कंदो मीर गुलाम सेन साल हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो महिरान टीवी लाइ मुबारकूं ॾींदा हुजो कीअं महिरान टीवी लॻंदी हुजे अव्हांखे मौराई साहब खे तोखे असीरा तव्हांखे मुबारकूं हुजनि ख़ैर मुबारकूं ख़ैर तव्हांखे बि मुबारकूं हुजनि दादा हाणे केतिरा केला पिया खाओ केतिरा साॻे खारायो अबा हाज़ुर पियो हुजे कंहिंक हाज़ुर पियो हुजे चवंदा हुजो त हितां फंटू अव्हांजे साम्हूं कंहिंक रखंदो हुजां ख़ुशि हुजो अलाह ताला सभिनी खे हयाती ॾे सदाईं ख़ुशि हुजो मोहबतूं लख थोरा सलाम को गुज़राए असांखे हाज़ुर 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 असांजा सजणो हाज़ुर अॼु इन लाइ असां बीठा हुजूं त का कचहरी करूं ॿाहिरां टीवी जूं सारोणियूं असां जरा हीअ जेका हुजे न हींअर अहिड़ो ॻाल्हाईंदी हुजे जरा ॻोठ खां हेॾे वठी ईंदो हुजां त हलो महिरान टीवी वारनि सॾायो हुजे त भाई
बागड़ी बिरादरी जा जेके असांखे ॿ फर्द खपंदा हुजनि उहे तव्हां ईंदा हुजो असांखे बनी कराइणी न हुजे प्रोग्राम कराइणो हुजे पोइ हिन खे वठी आया हुजा तॾहिं पोइ उतां ईंदी हुजे रस्के में हाँ, रात धुलाई हो हींअर जे बाकी असांजे तू हाणे अहिड़ी न हुजे बाकी तू हलो लारी में वेहण जो भी अकुल ना हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम 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 सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां मोहम्मद उस्मान चन्ना पहिरीं इस्लामाबाद खां चाल हुजे साईं ठीकु हुजो चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि सभु ख़ैर दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह तबियतूं ॿाहिरि आहिनि तव्हांजी तबियतूं ॿाहिरि आहिनि आदि तव्हांजी तबियतूं सही आहिनि ज़ाहिर आहे ख़ुशीअ जो ॾींहुं हुजे पोइ असांखे केतिरी ख़ुशी हुजे अंदाज़ो करे सघंदा हुजो हा साईं तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि हा सो महिराणी टीवीअ जी 18 सालगिरह हुजे सम्झंदा हुजो त 18 साल ईअं ज़िंदगी जा हिते सुबुह सांझ राति ॾींहुं अवां सां कचहरियूं खिल भोग ॾुख सुख मींहं वाचूं झुड़ियूं फुड़ियूं ॾींहुं राति इहो माना सॼो अवां ॾिसंदड़ सां गॾु गुज़रियो हुजे त इहे सारुणियूं केतिरियूं हुजनि साईं तमामु बहितरीनु यादूं आहिनि तव्हां सां गॾु तव्हांजे प्रोग्राम सां गॾु ऐं तव्हां जूं जेके सुहिणियूं ॻाल्हियूं असां दिलि में हंडायूं आहिनि ऐं तव्हां जेका महिनत कई आहे ख़ासि करे सिंध जे मारवड़नि सां जहांगीरनि सां सो मारवाड़ा ऐं जहांगीरा त महिराण टीवी जा सम्झो त इहे मोड़ हुजनि मोड़ महिराण टीवी जा बिल्कुलु सो इहे जेके फ़सुल कनि जेके तालीम पिराइनि उस्ताद शागिर्द सोशल वर्कर हुजनि पोइ इहे भेनरूं हुजनि ॿाहिरि हुजनि जेके बि सुहिणी विख खणंदा हुजनि पंहिंजे समाज खे बहितर कनि पंहिंजे घर खे पंहिंजे फर्दनि खे पंहिंजे बालकनि खे अॻियां वधाईंदा हुजनि महिराण टीवी उन्हनि सभिनी ते फ़खुरु करे महिराण टीवी उन्हनि जो शान बि हुजे मान बि हुजे साईं बिल्कुलु हितां तव्हांजे महिराण टीवी खां हिकिड़ो असांखे बहितरीनु दर्श मिले थो सम्झण लाइ ज़िंदगी गुज़ारण लाइ पंहिंजे मुस्तक़बिल संवारण लाइ बिल्कुलु सही अकासी करे थो ॿुधो न जी जी हा उन जे करे असां तव्हांजा प्रोग्राम ॾिसूं था ख़ासि करे रामू राधा खिल भोग पंहिंजी जॻह ते आहे मज़ाहिया प्रोग्राम आहे पंहिंजी जॻह ते आहे पर जेके नसीहतूं ऐं जेके तव्हांजी महिनत आहे लेक्चर आहिनि उहे सची पुछियूं न दिलि में ईअं था लॻनि ऐं उन्हनि ते अमल कयूं था तमामु सुठो ऐं बहितरीनु अंदाज़ इहो असांखे वणे थो इहे अवां जूं मोहबतूं हुजनि तव्हां ख़ुशि थींदा हुजो माना असां कमायो हुजे अदा अदी बसि इहे तव्हां जूं महिनतूं आहिनि महिरबानियूं आहिनि महिरान टीवी जूं जो तव्हां एॾी महिनत करे प्रोग्राम पेश कयो था असांखे तमामु दिलि सां वणे थो प्रोग्राम तव्हांजो ॿुधो न इहे तव्हांजा कुर्ब हुजनि मोहबतूं हुजनि साल हमेशह जुड़िया रहंदा हुजो अदा लख थोरा पर इहो मूं इहा ॻाल्हि चए हिनखे वठी आयो हुजां ॻोठां पोइ हिते अच कीअं अचूं हे दुर्बनी वारा सिधो कनि माई सिधो घर हल हल मुंहिंजो त ईअं हुजे जॾहिं तूं त आयो हुजी कासे मां ओॾी महिल लारी में वेहण नहीं तो जरा को ही कार हुजे हे रमण सिधो थींदा हुजे माण्हू छा चंदा हुजनि जंग जा हुजनि को खीसे में टको न छॾींदा हुजनि हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम नमस्ते। नमस्कार हुजे अदा किथे गुम लॻो पियो हुजे किथां निकितो हुजी अॼु सारे में रोड ते वञो हुजां तव्हांजे प्रोग्राम जो टाइम ॾिसी भॼंदो आयो आहियां तव्हांजो कॉल कयो हा पोइ इहो सालगिरह महिरान टीवीअ जी हुजे असांखे इहो एतिरनि ॾींहंनि में यादि ई न कयो हुजे मोबाइल में तव्हांखे लख लख मुबारक हुजनि इन करे मां कॉल कयो हुजे न इन जे करे का फ़ोन कई हुजे हा न उहो सभिनी खे सलाम ॾींदो हुजे जेके बि रोंबे में तोसां शामिल हुजनि कमकार कंदा हुजनि उन्हनि सभिनी खे सलाम वॾी महिरबानी अदा हैदर भट्टी असांजो बहितरीनु जेको हुजे फोन कॉल हर प्रोग्राम में जेको हुजे फोन कॉल कंदो हुजे माना ईअं सम्झंदा हुजे इहो असांजे घर जो भाती हुजे असां हिकिड़ो केकड़ो तूं बि वठी हिते पहुची वेंदो हुज त गॾिजी वेही हिते हैप्पी बर्थडे कंदा हुजूं सो हुन सां गॾोगॾु जेके फ़ोन कॉलर जेतिरियूं बि असांजे प्रोग्राम में फ़ोन कॉल आयूं हुजनि पोइ भाइर हुजनि भेनरूं हुजनि वॾड़ा हुजनि जेके असांजा उहे हुजनि उहे हिन प्रोग्राम जो सिंगार हुजनि उन्हनि जूं ॻाल्हियूं बि यादि हुजनि उहा का ॻाल्हि अहिड़ी चई वञनि उहे बि असांखे ॻाल्हियूं यादि हुजनि सचु पुछो त जहिड़ो अंदरि में किताब लिखो पियो हुजे अव्हांजे लाइ सो जहिड़ो किताब लिखो सो इहे सारुणियूं अॼु असां चयो त प्रोग्राम में यादगिरियूं बि कंदा हुजूं ख़ुशियूं बि कंदा हुजूं सारुणियूं बि कंदा हुजूं कंक बि कटींदा हुजूं पोइ इन जे करे वरी सुभाणे खां वरी ज़िंदगी जे पंध ॾांहुं छिक
पर इन खां परियां नवाब सामी मुंहिंजा ॾाढा सुठा ऐं हिन प्रोग्राम जा परस्तार हुजनि। मोहम्मद आरिफ ॿुघियो वेठो हुजे, समीर ॿुघियो वेठो हुजे, मुजी ॿुघियो वेठो हुजे, मारिया वेठी हुजे, मसूद वेठो हुजे, महमूद खान वेठो हुजे, पूरे कुटुंब सां गॾु ॾिसंदा हुजनि। सो उन्हनि सभिनी खे मुबारकूं हुजनि ऐं असांखे मुबारकूं ॾिनियूं हुजनि। लख थोरा हमेशह ख़ुशि हुजो, हलंदा हुजो। ख़बरुनि खां पोइ वापसि अचूं त अञा सुठो मां केक खाई वठंदो हुजां। पर थोरा पर हुजे। हाय हाय रामू राधा छा कयो रे, हाय हाय रामू राधा छा कयो रे, हाय हाय रामू राधा छा कयो रे, गायो लादा गायो अची झुमिरू पायो, गायो लादा गायो अची झुमिरू पायो, अंगण पयो थो में के अची झुमिरू पायो, अची झुमिरू पायो, गायो लादा गायो अची झुमिरू पायो, गायो लादा गायो अची झुमिरू पायो, अंगण पयो थो महकी अची झुमिरू पायो, अची नोट छटायो। सारो राज घुरायो अची मेला मचायो, 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 अची झुमिरू पायो नचो गीत गायो, अची झुमिरू पायो नचो गीत गायो, अंगण पयो थो में के अची झुमिरू पायो, अची झुमिरू पायो, गायो लादा गायो अची झुमिरू पायो, गायो लादा गायो अची झुमिरू पायो, अंगण पयो थो महकी अची झुमिरू पायो, अची नोट छटायो। अबे अम्मा के घुराए घुटक में दिलायो, अबे अम्मा के घुराए राणे के में दिलायो, अबी अम्मा के घुराए सोने की मेहंदी लायो, अबी अम्मा के घुराए सोने की मेहंदी लायो, घुट खे तैयार कयो सोने के हार पायो, घुट की तैयार कयो सोने की हार पायो, अंगण पयो थो में के अची झुमिरू पायो, अची झुमिरू पायो, गायो लादा गायो अची झुमिरू पायो, गायो लादा गायो अची झुमिरू पायो, अंगण पयो थो महकी अची झुमिरू पायो, अची नोट छटायो। राण लोधी वियो त्यार मिली सोणी तस कुआरी, राण लोधी वियो त्यार मिली सोणी तस कुआरी, राणल थी वियो त्यार मिली सुहिणी थस कुंवार, राणल थी वियो त्यार मिली सुहिणी थस कुंवार, घोट जी वाच ॾिसो कुआर जो हार ॾिसो, घोट जी वाच ॾिसो कुंवार जो हार ॾिसो, हलो 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 त हली कुंवार ॾिसूं, कुंवार जो राज ॾिसूं, अंगण पयो थो में के अची झुमिरू पायो, अची झुमिरू पायो, गायो लादा गायो अची झुमिरू पायो, गायो लादा गायो अची झुमिरू पायो। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशह जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो
ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। सो हे बि महिराण टीवी जे शहरनि जो तसलसुल हुजे, हिन ख़ुशीअ जे रंगनि में इहो नओं लाॾो जुड़ियो हुजे जेको महिराण टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते हुजे, उते अवां वञी ॾिसी बि सघंदा हुजो, महिराण टीवी ते बि ॾिसी सघंदा हुजो। हींअर महिराण टीवी इंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे, उते बि सॼो प्रोग्राम लाइव हुजे। सो सचल मंगी ऐं सुमेरा नाज़ जो जेको ही कॉम्बिनेशन हुजे, हिननि पाण में मिली करे इहो जेको सहरो ॻायो हुजे, पोइ उन ते वरी असां बि पंहिंजो जेको हिसो असां बि चयो हुजे त थोरो भला जेको हुजे हिन ते हथ पेर चोरींदा हुजूं। हा, इहो ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे त मूं चयो असां बि हिन में शरीक थींदा हुजूं। हलो, वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? ख़ैर मुबारकूं, तव्हांखे मुबारकूं। केरु कहिड़े शहर खां पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो। वाह 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 वाह। अवां फोन कॉल कई हुजे, प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, महिराण टीवी जे 18 सालगिरह जो। माशाल्लाह तव्हांजो ज़बरदस्त ॾिसो शब्द दिया कीअं छंछर ऐं आचर जो इंतज़ार हूंदो आहे असांखे। वाह 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 वाह, इहा सुहिणी ॻाल्हि कई हुजे त छंछर ऐं आचर ते प्रोग्राम रामूरा दास। वाह वाह, इहो मारवड़नि ऐं जहांगीरनि सां असांजी मोहबत हुजे, महिराण टीवीअ जी हुजे, इन करे पोइ छंछर ऐं आचर अव्हांखे ज़ाद थी वियो हुजे। ऐं असां बि सच पुछो त जहिड़े बि हाल में हुजूं, पर चऊं जो हाल पेश पिरिया नाल, अव्हां सां मोहबतूं हुजनि। असांखे ॾाढो असांखे पसंदि थियो तव्हांजो ॾाढो ॾाढो असांखे पसंदि वेठा आहिनि, मुंशी मुतक़ अली वेठो आहे वाह 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 वाह, इहो एॾी बेबाकी सां, एॾे रूह सां, एॾे प्यार सां इहा सॼी ॻाल्हि अव्हां कई हुजे। सच पुछो त माणक मोती हुजो, अव्हां एतिरियूं मोहबतूं ॾींदा हुजो, एॾो महिराण टीवी खे प्यारु ॾींदा हुजो, असांखे एतिरो मान ॾींदा हुजो। सो इहो अव्हां पाण मान वारा हुजो जेको असांखे अव्हां एतिरो मान बख़्शींदा हुजो, एतिरो टाइम कढी वेही प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, जिते वेठा हुजो सभु गॾिजी वेही ॾिसंदा। ऐं हाणे फौजिया उमिरि जो कलाम हुजे, ज़बरदस्त ऐं मुख्य हुजे, बहितरीनु ऐं मुंशी जो फरमाइश आहे असांखे। ज़रूरु ज़रूरु, अॼु गीत ज़रूरु हलायूं। तव्हांजे फ़ोन कॉल जो थोरो आवाज़ु कटिजी हुजे, पर जो हाल पेश पिरियानाल, वॾी महिरबानी, लख थोरा। अव्हां साल जिते हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। राधुल वांगी जेॾां ॾिस वचड़ंदी हुजी, जेॾां ॾिस वचड़ंदी हुजी। हणंदो हुजे हिकिड़ी जात तोखे बि सुकून न हुजे। पोइ हेॾे तूं हे राधुल थोड़ी कराई हुजे, थोणे जा बत्तीअ खे वजन बि त ॾिसंदो हुजे। वज़न हिनखे हाणे तूं पंहिंजो वज़न कछींदी हुजे, हाणे वज़न कछींदी हुजे। हलो, अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद महबूब साईं। वालेकुम सलाम, सदा मौजूद सुणा साईं। फकीर मंजूर अली जमाली शेरी स्टाफ ता हक़ मौजूद होटल ता रामण। वाह वाह, भली करे आयो जी दा, ॿियो ख़ैर हुजे, ठीक हुजी, चङो भलो हुजी। अल्हम्दुलिल्लाह, रब जा लख एहसान आहिनि साईं। तव्हांखे लख लख वाधायूं, किरोड़ हज़ार समय वाधायूं। 18 सालगिरह महिराण टेलीविज़न जी हुजे। वाह वाह, ये मोहबतूं जूं, ख़ैर मुबारकूं, ख़ैर मुबारकूं। तव्हांखे बि मुबारकूं हुजनि, ॾिसंदड़नि खे मुबारकूं। अव्हां जो असुल वॾो साथ हुजे, जेको इहो साथ गॾु हलंदो हुजे। ख़ैर मुबारकूं असांजे तरफ़ां साईं। मोहतरम हाजी मोहतरम गुलाम नबी साहब ओराई खे, रफ़ीक साहब खे, दानिश मेहदी खे, सॼी ऐं मुश्ताक भट्टी खे, ऐं मुर्तज़ा मजबूर तव्हां पाण आहियो, तव्हां सॼी सथ खे, सॼी सिंध खे असांजे तरफ़ां लख लख वाधायूं। कीअं प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, रामू राधा खे कीअं ॾिसंदा हुजो, प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे, असां बि केतिरनि सालनि खां ड्यूटी कंदा हुजूं साईं। सॼी सिंध त ठहियो, पर सॼे मुल्क पाकिस्तान खे तव्हांजे प्रोग्राम रामू राधा जेको आहे सो मधु कयो आहे। ऐं तव्हांजी टेलीविज़न जो तमामु ई गुलदस्तो आहे, हिकिड़ो सिंध जो गुलदस्तो आहे जेको तव्हां पेश पिया कयो, सॼी सिंध पई ॾिसे। ऐं आउं तव्हांखे लतीफ़ साईं जो बैत बि ॿुधायां थो जेको हुन मारवी सां मनसूख़ कयो आहे। वाह 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 वाह, जी जी। वाझाए जे वतन खे आऊं जे हित मुयास, वाझाईंदे वतन खे जे आऊं हित मुयास, गोर मुंहिंजी सूमरा किज पवारनि पास, ॾिज ॾाॾाणे ॾेह जे वलड़ियुनि मंझां वास, मुया
आई जिया अचजे वञे मर मलीर ॾे। हाय हाय वाह वाह फ़कीर साईं वाह। ऐं ॾाढे सुहिणे नमूने बैत पढ़ंदो हुजी ऐं सभिनी शाइरनि खे पढ़ंदो हुजी। शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बैत पढ़ंदो हुजे। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी हुजे। मोरा आबाद कंदे ख़ुशि हूंदे। वाह वाह मोहबतूं मोहबतूं खीर खंडरू हुजो। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। कुर्ब हुजनि तव्हांजा, मोहबतूं हुजनि तव्हांजूं। इहो सॼो जेको गुलदस्तो हुजे इहो सॼो अव्हां जे करे हुजे। हिन गुलदस्ते में अव्हां सभिनी जेको हुजे हिकिड़ो हिकिड़ो गुल विधो हुजे। पोइ कंहिं गुलाब जो, कंहिं राबेल जो, कंहिं सूरजमुखी जो, कंहिं छाजो, कंहिं छाजो, तॾहिं वञी ठहियो हुजे इहो रामू राधा जो हिकु गुलदस्तो। बात पटिजी वियो हुजे। हेॾां ही गुल हुजे, हेॾां कांटेरी हुजे, माना इहो ॾिसो जेको हुजे सिधो सो गोभी जो गुल हुजे। ऐं हे उहो बि नाली में फुटो हुजे। हा असां त पंहिंजी साराह करूं ई कोन। गुलनि किना हुजूं, कोझा हुजूं, जहिड़ा बि हुजूं, हुन मालिक जा हुजूं। पर वरी छा असां पंहिंजी साराह ई कोन करूं। केरु कंदो हुजे त पोइ हित वात कढंदी बाक़ी असां साराह करूं ई कोन। पोइ भिटाई साईं चए त माण्हू सभु न सुहिणा। हाय हाय माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज। कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूअ बहार जी। अचे बूए बहार जी। सो असां मारूड़नि खे बि ॾिठो हुजे ऐं अव्हां सभिनी खे ॾिठो हुजे। अव्हां सभु पोइ वणझारीअ वांगुरु भिटाई जो बेत हुजे। उन खां पोइ हिन सहरे ते हलंदा हुजो जेको नओं हुजे, झुमरियुनि वारो थोरो घर में ख़ुशियूं हुजनि। अव्हां जे चहिरे ते बि थोरी रौनक अची वेंदी हुजे। सो सचल वांगुरु त सचल सारो ॾींहुं हाल न हिकिड़ो। सो कॾहिं मन माकोड़ी, कॾहिं कहर सींह। वाह वाह। कॾहिं मन माकोड़ी, कॾहिं चयो चवंदा हुजनि कहर सींह। वाह वाह। सचल सारो ॾींहुं हाल न हिकिड़ो। वाह। सो असां बि ईअं हुजूं कमल हिन जे अॻियां माकोड़ी, कॾहिं त वरी पोइ रामला जो बीठा हुजूं। पर रामलो ईअं थींदो हुजे त मुंहिंजे हथ में बि लकुण हुजे। ओ सो इहो जेको अॼु भिटाई साईं वरी चए त सही जोबन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया। सही जोबन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया। रुआं रहनि न सुपरी, आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं, वियो वणझारो ओहरे। वाह वाह। सो सिंध खां बि भिटाई साईं हिन सफ़र में जेको जे लतीफ़ साईं जो उर्स मुबारक मल्हाईंदा हुजूं। सो सच पुछो त सफ़र महीने में भिटाई यादि पवंदो हुजे। सो उन में आउं बि वेही पोइ कमल कमल ॻाईंदो हुजां। अबाणनि जा साह मुंहिंजे में पल पल पूर पवन। हाय हाय। सो भिटाई साईं खे कॾहिं कॾहिं यादि करे अहिड़ा पूर पवन। सच पुछो पोइ चवंदा हुजो त जोगियुनि सां गॾिजी हिंगलाच वञूं। पोइ भिटाई जा जेके पंध हुजनि एॾां वञूं। पोइ भिटाई जी ॻोल्हा कयूं त भिटाई किथे वेठो हुजे, दरिया सां कीअं वियो हुजे, मारोड़नि सां कीअं ॻाल्हायो हुजेसि, पखियुनि सां कीअं ॻाल्हायो हुजेसि। पर हिन लाइ में ख़ुशी जी ॻाल्हि हुजे। सो इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि ज़रूरु हुजे त पोइ छो न झुमरियूं पाईंदा हुजूं। झुमरियूं पाइण खां पोइ ईंदा हुजूं त अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि हुजनि ऐं फोन असां ज़रूरु कंदा हुजूं। हाय हाय रामू राधा छा कयो रे। हाय हाय रामू राधा छा कयो रे। हाय हाय रामू राधा छा कयो रे। हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में साले हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। इहा हिकु नई सिखो हुजे, जिदत अची वई हुजे। हलो नई। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केरु कड़े शहर खां? साईं कराची खां ॻाल्हायां था, सुमरे हाउस तां साईं। अदा कराची जे कहिड़े इलाइक़े में वेठा हुजो? साईं दोराजी में। दोराजी में। ॿियो ख़ैरु हुजे, ठीकु हुजो, चङा भला? अल्हम्दुलिल्लाह साईं, तव्हां ख़ुशि हुजे, तबियत ठीकु हुजे? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। कीअं रंग लॻंदा हुजनि वेठा ॾिसो हुजो कराची में प्रोग्राम खे? बसि तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था पिया, ॾाढो मज़ो अचे थो पियो। मां साण गॾु मुंहिंजा दोस्त वेठड़ा आहिनि। इन्हनि दोस्तनि खे, मुंहिंजे भाइरनि खे बि सलाम ॾींदो हुजे।
बस उन्हनि जा नाला खण कयां थो पियो साईं। नाला खणंदो हुजी राणा, नाला खणंदो हुजी। गफ़ार पावर साईं, मोहम्मद नवाज़ चनो, निसार चनो। वाह वाह, ॾाढो मज़ो अचे थो तव्हांजो प्रोग्राम लाइव ॾिसूं था वेठा कराची खां। वाह वाह, कराची खां ॾिसंदा हुजो सलाम ॾींदो हुजी। ऐं सुमरो हाउस ते वेठा हुजो। जी जी, सुमरे हाउस ते वेठा आहियूं। सभिनी खे सलाम, सभिनी खे सलाम, वॾी महिरबानी। लख थोरा जा साल जिते हुजो, ख़ुशि हुजो। माना हाणे थी पियो हुजी। हाणे माई असां में थोरो उहो जदीद दाऊर अची वियो हुजे, असां में जदीद दाऊर। न इहो हाणे नओं माना सिखो हुजी। छा? इहो हीअं। अच्छा, ही डेनस कॾहिं कॾहिं खाईंदो हुजे। ची हमारो, ची हमारो, ची हमारो, जींद हमारो। ऐं जेकॾहिं को माण्हू बरसां फिटो हुजे त मूं थाणी ठूठ सां पाणी विझंदो। अञा तुंहिंजो हीअं करण ऐं लाउड वारो बि पुॼूं सभु पटे उथलींदो हुजे। हेलो हेलो, वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? रमणदास सोबत पर बलोचिस्तान दरगाह मौलवी कादर बख्श का जुम्मल बलोच। भली करे आओ जी मुंहिंजा राणा, भली करे आओ जो। खीर खंडरू लहण ईंदा हुजो, भली करे आओ जो। बिस्मिल्लाह रामणा, मां गॾु मोहम्मद नवाज़ गुजरानी और मुंहिंजो बाबो मोहम्मद अनवर चंदौली बि मां गॾु वेठो आहे। साईं उन्हनि खे प्यार सलाम ॾींदो हुजे असांजा बि। तव्हांखे मेरा टीवी जी सालगिरह जी मुबारकूं हुजनि रामण। माना इहो बाक़ाइदे मां फोन कॉल करे मुबारक ॾिनी हुजे ऐं तव्हांजो कीअं वात मिठो कराईंदो हुजां यार। तव्हांखे बि मुबारक हुजे। इहो असां हिकिड़ो फरमाइश बि कयूं राणण। कहिड़ो? असांखे बलोची कलाम ॿुधायो कोई बि। हा ज़रूरु ज़रूरु, गुज़िरियल हफ़्ते ॿुधाए पर अॼु ज़रूरु हाज़िर हाज़िर। वॾी महिरबानी। कुर्बान जा मोहबतूं आवाजूं। हा लख लख थोरा। अख्तर चनाल खे अॼु असां ईअं बाक़ाइदे गाने में रखंदा हुजूं। मूं पंहिंजो वारो वरितो हुजे, हाणे वरी अख्तर चनाल खे वारो ॾींदा हुजूं। हा घुराईंदो हुजिस। हा घुराईंदो हुजिस। उहो बि सदाईं काको अहिड़ो अछो पटको ॿधी सफ़ा हीअं उहो जी जरियो। हलो जी अबा केरु कहिड़े शहर खां? साईं गोट वली मोहम्मद खोखर, अब्दुल हमीद खोखर। साईं खोखर साहब भली करे हुजे। वली मोहम्मद ॿियो ख़ैर हुजे। खैर हुजे, खैर हुजे। तबियत कीअं हुजे? तबियत सही हुजे। प्रोग्राम खे ॾिसंदो हुजे, प्रोग्राम कीअं लॻे? प्रोग्राम साईं ॾाढो भलो लॻंदो हुजे। प्रोग्राम हींअर ॾिसंदा हुजूं, लाइव ॾिसंदा हुजूं। लाइव ॾिसंदो हुजे, रंग कीअं लॻंदा हुजे, थोरो ख़ुशीअ में ॿुधाईंदो हुजे, नची कुॾी झूमी ॿुधाईंदो हुजे। साईं रंग भला लॻंदा हुजनि। हींअर तव्हांजो डांस असांखे भलो लॻे थो, फैमिली सां गॾु असां ॿुधंदा हुजूं। माना इहो डांस मुंहिंजो तोखे वणंदो हुजे? वणंदो हुजे, ॾाढो वणंदो हुजे। रामू राधा जो अदा यो शादी मुरादी थींदी हुजे त रावण खे ज़रूर घुराईंदो हुजे। हा भेण, हा घुराईंदासीं घुराईंदासीं। हा रावण खे घुराईंदो हुजे। हो नाच ॾाढी भली कंदो हुजे। अदा जी जी घुराईंदासीं। सभिनी बचड़नि खे, भेनरुनि खे, भाॼाईअ खे, अमड़ियुनि खे, सभिनी खे सलाम चवंदो हुजे। सलाम। वॾो कमाल त असांजे हिननि अमड़ियुनि जो, वॾड़नि जो ऐं हिननि भाॼाइनि जो, भेनरुनि जो, बचड़नि जो इहो कमाल हुजे हिन प्रोग्राम में। उहे प्रोग्राम खे बाक़ाइदे ॾिसंदा बि हुजनि, शामिल बि थींदा हुजनि, सॼो कुटुंब वेही गॾु ॾिसंदा हुजनि। सॼो कुटुंब उन्हनि सभिनीनि जी जेको हुजे मोहबत जे करे त इहो कई सालनि खां वठी ही नंढड़ो घर जेको हुजे इहो जुड़ियल हुजे। हलो 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 अधो वियो हुजे, पोइ हाणे भला हलंदा हुजूं अख्तर चनाल ॾे। घुराईंदो हुजे। दानप दाना। हा हा घुराईंदो हुजे। आपकी बहुत सारी तालियों में खबर करो, अभी तालियां नहीं बजाओ। आओ, ये हमारे वादी मेहरान में भी देखा जाता है, ये दुनिया में भी देखा जाता है, ये चारों सूबों में भी देखा जाता है। ये इतना बड़ा अच्छा सिंगर है। वाह वाह। ये हमारे बलोचिस्तान की सूह है। इसको ऐसा पटका बंधा हुआ है, फिर सब उसके साथ जी 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 मंदरी बुलाता है उसको। अभी बुलाते। अरे माई अभी बुलाते हैं, क्यों तुम्हें कोई जल्दी बुलाओ बाबा, देर होती है। अभी वो पटका बांध रहा है, तैयार हो रहा है। वो दूसरे जो है ना वो भी ऐसे बांध रहे हैं डांस के। ये पीछे वो तैयार हो रहे हैं। हाली नचांदी हुनखे तैयार थियण ॾींदी हुजे दुनिया ॾिसंदी हुजे।
आपकी बहुत सारी तालियों में जाना पहचाना बहुत बड़ा फनकार है। रामू हम इतने हैं उसको देखते हुए अभी तक आ रहे हैं। आपका शान पूरे मुल्क का शान, बलोचिस्तान का शान, समुद्र का शान, अरे नालो खणदो जे सिंधु दरिया का शान, अख्तर जना। हाल फट हाय हाय रामू राधा छा गयो रे, हाय हाय रामू राधा छा गयो रे, हाय हाय रामू राधा छा गयो रे, इंदे चवनी आओ विंदे चवनी वे, इंदे चवनी आओ विंदे चवनी वे, छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हलो सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? मां हाजी साहब जो ॻाल्हायां मदीने खां शम्स। हाजी साहब छा हाल हुजे? मिर्जा साहब ठीकु हुजो? चङा भला तबियतूं ॿार? ख़ैर ख़ैर, तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। मोहबतूं अवां जूं प्रोग्राम में शामिल थिया हुआ जो का रंग ॾिसंदा हुजो? रंग ॾिसूं था पिया, असां तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हांखे मुबारक हुजनि तव्हांजे सॼे सथ खे। महिरबानी ख़ैर कुर्ब। मुबारकूं तव्हांखे बि मुबारकूं। गुला नबी मोराई खे तव्हांखे सॼे सथ खे मुबारक हुजनि। उते वेठा हुजो भले पार सालगिरह जूं मेहरान टीवी लाइ, पूरी टीम लाइ, हर वर्कर लाइ उते दुआ कंदा हुजो अॼोके ॾींहं ते। इंशाअल्लाह 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 दुआऊं घुरंदासीं इंशाअल्लाह। मोहबत तव्हांजा सलाम हर शइ पढ़ियासीं। वाह 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 वाह, इहे मोहबतूं अवां जूं लख थोरा। साल सदा ख़ुशि हुजो। सभिनी खे सलाम। एॾा अहिड़े सुहिणे मुल्क ते वेठा हुजो जंहिं लाइ सॼी दुनिया पूरी उमत ख़ुशि थींदी हुजे। सो सभिनी खे सलाम हुजनि, अवां जूं मोहबतूं हुजनि। सो प्रोग्राम में ॻाल्हि कंदा हुजूं और बात हम भी करते हैं कि हम भी इतने सालों से इधर वादी मेहरान के इस प्रोग्राम, मेहरान टीवी के इस प्रोग्राम रामू राधा में हम आते हैं, और हम आते हैं छंछर और आचर को। इधर छंछर आचर आते हैं, हम अपनी बात रखते हैं, हम अपनी झूमर करते हैं, हम अपने रंग रखते हैं, हम अपनी सिंध फिर बलोचिस्तान है, खैबर पख्तूनख्वा है, पंजाब है, कश्मीर है, ये हमारे सिंध का बहुत बड़ा शहर है, खूबसूरत जो समंदर पे शहर है। कराची है हमारी सकाफत का अक्स है, वो शऊर का अक्स है हमारी कराची। और जो हमारी जो तहजीब है उसके शऊर रखने वाले वहाँ हम सारे वो वहाँ बैठते हैं। फिर हैदराबाद शहर है सिंध का खूबसूरत शहर है दूसरा। फिर वो तो शहर है सखर है हमारा, लाड़काना है, नवाब शाह है, मीरपुर खास है, थरपारकर है, फिर कश्मीर है, कारूंझर है। अरे उसको गिनवा रहा हूँ तो वो सुनते हैं कि ये कहाँ कहाँ है। फिर इधर है कारूंझर है, मंछर ढंड है हमारे पास, किंझर ढंड है, बहुत सारी और भी है। हाँ हाँ, सो हमारे पास एक बहुत बड़ी बला भी है। हाँ, जो अभी अभी पिंजरे से निकली है। बागू भी है, हाँ वो है। सो इधर बहुत बड़े हैं। अब इसको चिड़ियाघर में छोड़ के इस बला को आ रहा हूँ आज। फिर कल से मैं इधर जो है ना आराम से बैठूंगा। ये पिंजरे से बाहर आती है फिर ऐसे ही करती है। तो आज का ये रंग यकीनन आपको पसंद आया होगा। आज का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। जिंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे नवा रंग नयूं ॻाल्हियूं खणी रामू राधा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजो। अवां इहो ॾिसंदा हुजो जिथे घर में अवां वेठा हुजो, 2 भाती हुजो, 6 भाती हुजो, 8 भाती हुजो, 10 भाती हुजो, तव्हांजो पाण में कुर्ब हुजे, मोहबत हुजे, हिक ॿिए सां खिल भोग हुजो, मोहबत सां रहंदा हुजो, तॾहिं वञी अवां जो घर ताक़तवर थींदो हुजे। असां 2 ॼणा हुजूं, पाण में खिलूं ॻाल्हायूं, नचूं झुमरियूं पायूं, ईअं लॻे ॼणो ॻोठ गॾु करे वेठा हुजूं। सो अवां सभु ख़ुशि, असां 2 हुजूं, अवां सभु ख़ुशि थींदा हुजो। ईअं अवां जे कुटुंब में अवां केतिरा हुजो, पूरे वेड़े में हुजो, सभु ईअं खीर खंड हुजो, ख़ुशि थींदा हुजो त उते तालीम बि थींदी हुजे, इल्म बि, हुनर बि, मौसीक़ी बि हुजे, ज़िंदगी जेका हुजे उहा बि वधी पवंदी हुजे। सो स्कूल बि खुलिया हुजनि, बालकनि खे या गुज़ारनि हुजे त पंहिंजे स्कूल ॾांहुं पंहिंजी तयारी कंदा हुजो।
वालदेन खे हथ ॿधंदा हुजो त बालकनि खे पढ़ाईंदा हुजो। हा पंहिंजे औलाद खे तालीम ज़रूर ॾींदा हुजो, उन्हनि खे हुनर ज़रूर ॾींदा हुजो, नसन पतन खां उन्हनि खे पासो कराईंदा हुजो, सुठी उन्हनि खे तरबियत ॾींदा हुजो त उन्हनि जी ज़िंदगी वरी अॻिते हली जेका हुजे अञा बि सुहिणी थींदी हुजे, उन्हनि जी ज़िंदगी सुठी थींदी हुजे त उहे वरी अव्हांजी ज़िंदगी खे बि सुहिणो बणाईंदा महिनत मज़दूरी न लॻंदी हुजे त वेलो खाईंदा हुजो, वेलो न खाईंदा हुजो, पर तालीम लाइ वरी ईअं कंदा हुजो। जे तालीम ॿारनि लाइ हुजे त पोइ वेलो न बि खाईंदा हुजो पर हुनखे तालीम ज़रूरु ॾींदा हुजो। सर में सॾु हुजे, राम राधा मेरान टीवी जा सभई रंग अव्हां सां गॾु हुजे, जाॾे पेर हुजे, जाॾे खेर हुजे, हक़ मौजूद, सदा मौजूद, जिए लतीफ़, जीअं लतीफ़ जी ॿोली धणीअ जो निगहबान हुजे, साथ सलामत हुजे, सिंध सलामत हुजे। असांखे इजाज़त पर ॾींदा हा हा वेंदे वेंदे मेहरान टीवी जी जॾहिं दरी खुली हुजे त पोइ मुबारकुनि सां रसूल बख्श पली जे साहिब जी शाइरी हुजे ऐं मेहरान टीवी जो उहो जेको कलाम हुजे, नगमो हुजे जंहिंमें मेहरान टीवी जा रंग शामिल हुजनि, उहा असांजे मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई साहिब समेत सो उन समेत उन पूरे कुटुंब खे अवां सभिनी संदड़नि खे अॼोके हिन सालगिरह जे रंगनि में अवां सभिनी खे मुबारकूं हुजनि। जहां खे ॾियो मुबारकूं असीं पिया काहींदा अचूं, सो नवनि रंगनि में रंग भरींदा अचूं, सुर ॻाईंदा अचूं, गीत ॻाईंदा, मुबारक ॾींदा हुजो, असां त अॻ ई ख़ुशि हुजूं। सो इहो ॾिसंदा हुजो वेंदे वेंदे असांखे इजाज़त ॾींदा हुजो त वरी सुभाणे अव्हां सां गॾु हुजूं। असां कंहिं खाईंदा हुजूं उन ख़ुशीअ में, पोइ वरी हे तूं हे 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 हे